वेलकम बैक नाज़रीन, मां हाँ मंसूर चांडियो तव्हांखे चऊं था भली का नाज़रीन। एक ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू खोजी कुतनि ज़रिए पेरो खणी वेंदड़ भागिन ऐं पुलिस मथां तशद्दुद कंदड़नि ख़िलाफ़ अॼु अमीनाणी थाणे जी हद में ॿ धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां ताईं पहुचायूं पिया। अमीनाणी थाणे जी हद में खोजी कुतनि ज़रिए पेरो खणी वेंदड़ भागिन ऐं पुलिस मथां तशद्दुद थियण वारो मामलो अॼु अमीनाणी थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ ॿ धारदार केस दाख़िल थी विया आहिनि। उन बाबति वधीक तफ़सील वठंदासीं। असांजे नुमाइंदे लाइन ते मौजूदु आहे दानिश खुश्क। जी दानिश खुश्क, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल मंजूर। गुज़रियल ॾींहुं दादू भरसा अमीनाणी थाने जी हद में पवर बिरादरी जा गोट चांगिया पवर जो रहवासी है शमशेर उर्फ पप्पू पवर, जंहिंजूं 5 बोकरियूं चोरी थियूं, जंहिंजे चोरी जो जेको पेरो है वो भागियन ऐं पुलिस ऐं खोजी कुते ज़रिए अमीरपीर भरसा गोठ है खोखर बिरादरी जो उते आयो त गुज़रियल ॾींहुं जॾहिं पुलिस खोजी कुतो ऐं जेके भागिया हुआ उहे पेरो खणी उते पहुता हुआ त धुरियुनि में छिकताण थी। खोखर बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि पुलिस एहलकार एसआई आहे असगर शेख उन मथां वहशियाणो तशद्दुद कयो, उनखे यरकमाल बणायो हो। जंहिं बाद जेके ॻोठी जो चङो मुड़ुस विच में अची उन एसआई खे उन्हनि खोखर बिरादरी जे औरतनि ऐं माण्हुनि खां छॾायो हुयो। इहो सॼो मामिलो थियो। मामले जी छिकताण बाद एसएचओ अमीनाणी दादू पुलिस सां राब्तो करे वधीक नफ़री तलब कई। 10 खां 11 पुलिस मोबाइलूं उन ॻोठ में मौजूद हुई। इहा छिकताण देर राति साईं धुरियुनि में जारी रही। जनरल मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु अमीनाणी थाणे ते खोखर बिरादरी जे 3 सुञातल ऐं 2 नामालूम समेत 5 ॼणनि मथां इहो 2 केस धारदार दाख़िल थिया आहिनि, जंहिंमें जवाबदार नदीम खोखर, सफ़र खोखर ऐं आतिफ़ खोखर ॼणाया विया आहिनि, जेके 3 सुञातल आहिनि ऐं 2 अणसुञातलनि समेत 5 ॼणनि जे मथां 2 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। हिकिड़ो जे भागी जी चोरी थी आहे शमशेर उर्फ पप्पू पवर, उन जी फरियाद ते हिकिड़ो केस इन्हनि मथां चोरी जो दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿियो केस एसआई असगर शेख जी सरकार पारां फरियाद ते इन्हनि जवाबदारनि जे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस ज़रियनि मूजिब इहो पिणु ज़रियनि ॿुधायो आहे त अमीनाणी पुलिस हिन वक़्त ताईं 4 माण्हुनि खे गिरफ़्तार करे चुकी आहे, पर उन गिरफ़्तारी छो न कई वई आहे ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ पिणु पुलिस जेके आहिनि उहे छापामार कार्रवाइयूं जारी रखियूं आहिनि हद में। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क, अमी तफ़सील खां आगाह कयो।